सदाई करीं मथे सिंधु सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। साईं अमन शाह, साईं जुनेद शाह, डॉक्टर इसाक समेजो, अयाज गुल, मुख्तार मलिक, यासिर काजी, एहसान दानिश, सामू वेठल मोअज़्ज़िज़ मेहमानों, उस्तादो, प्यारा ॿारड़ो ऐं मुंहिंजियूं नंढड़ियूं भेनरूं, जीअ लतीफ़। अॼु ही जेको मेलो आहे उहो अमां ॿारनि लाइ आहे ऐं उहो मेलो आहे शाह लतीफ़ जो। शाह लतीफ़ असांजे सिंधी ॿोलीअ जो न रुॻो वॾो शाइर आहे, न रुॻो हू सिंध जो वॾो शाइर आहे, हू पाकिस्तान जो वॾो शाइर आहे, पर हू दुनिया जो वॾो शाइर आहे। इहो आऊं नथो चवां, पर दुनिया जा तव्हां ॿारो तव्हांखे ख़बर आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजो जेको पुराणो ज़िलो हैदराबाद हो ऐं हाणे नओं ज़िलो जेको मटियारी आहे उन में ॼाओ ऐं हू जिते रहियो ऐं ज़िंदगी गुज़ारियईं उन जॻह खे, उन इलाइक़े खे भिटशाह चयो थो वञे। ऐं उते हर साल 14 सफ़र ते भिटाईअ जो मेलो लॻंदो आहे। तव्हां सभु ॼाणो था त भिटाई वॾो आलिम हो, तमामु घणियूं ॿोलियूं ॼाणंदो हो, हुनखे अरबी ॿोली बि ईंदी हुई, हुनखे फ़ारसी ॿोली बि ईंदी हुई, पर हुन कहिड़ी ज़बान में शाइरी कई तव्हां ॿुधाईंदो? सिंधी ज़बान, छाकाणि त उहा हुनजे माउ जी ज़बान हुई। उहा अव्हां समूरनि ॿारनि जे माउ जी ज़बान आहे। अव्हां खे पंहिंजी माउ नंढे हूंदे लोलीअ में जेका ॿोली सेखारी उहा सिंधी आहे। उन करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ उन माउ जी ॿोली सिंधीअ में शाइरी कई ऐं उन ज़माने में सिंधी ॿोलीअ खे वॾी तरक़ी वठाई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको असांजो क़ौमी शाइर आहे, उन सभ खां वॾी ॻाल्हि जेका कई त हुनजे शाइरीअ जा जेके बि किरदार आहिनि, जेके बि सूरमियूं आहिनि, जेके बि हीरोइनूं आहिनि, उहे सभु औरतूं आहिनि। छाकाणि त शाह खे ख़बर हुई त औरत काइनात जी माउ आहे। औरत जेका आहे, ही जेके बि असांजा पैगंबर थिया आहिनि उन्हनि खे बि औरत ॼणियो आहे। तंहिं करे औरत जो एहतराम उहो वक़्तु जागीरदारनि जो हो, वॾेरनि जो हो, जॾहिं औरतुनि जी इज़त न थींदी हुई। उन करे भिटाईअ पंहिंजूं सूरमियूं समूरियूं औरतूं कयूं ऐं हुन औरत जो एहतराम असांखे सेखारियो उन जागीरदारी दौर में। हाणे तव्हां ॾिसो हुन जूं जेके बि सूरमियूं आहिनि, मिसाल मारवी असांखे कहिड़ो सबक़ु थी ॾे त पंहिंजे वतन सां प्यारु करियो। हैफ़ तनी खे हो वतन जिन विसारियो। माना मारवीअ खे उमिरि वञी क़ैद कयो, हुनखे लालचियूं ॾिनई, माल मता ज़र ज़ेवर ॾिनई। हुन चयो मूंखे इहे खपनि न, मुंहिंजा मारू मूंखे खपनि। वक़्त जे बादशाह खे बादशाही छॾे उन में कींझर में ॿेड़ियुनि ते अची ऐं हुन सां गॾिजी शिकार करणो थो पए ऐं माण्हुनि जा महसूल माफ़ करणा था खपनि, टैक्स माफ़ करणा था खपनि। उहा निमाणी नूरी आहे। ईअं लीला जनेसर उहा जॾहिं पंहिंजो मुड़ुसु हार ते विकिणे थी त उनखे पछताव थिए थो। नूरीअ जे रूप में, मुमल जे रूप में भिटाई असांखे पछताव जो सबक़ु ॾिए थो। ऐं उन खां पोइ भिटाई जेको आहे, जीअं हिते हिकिड़ी नंढड़ी भेण सवेले हिकिड़ो शेर पढ़ी वई त वगर कयो वतन पिरत न छिननि पाण में, पसो पखीअड़नि माण्हू मेठ घणो। कूंज पखी वलर में कतार करे हलंदी आहे। ईअं चए थो त तव्हां इंसान
बि हिक ॿिए खां विछड़ो न पर कतार करे ॿधी करियो इतिहाद करियो। त भिटाई इतिहाद जो सबक़ु ॾिनो आहे, भिटाईअ वतन जी मोहबत जो सबक़ु ॾिनो आहे। भिटाईअ ॿिया जेके किरदार ॻाया आहिनि उहे सभु पोरियत आहिनि। को लुहर आहे, वाढो आहे, पोरियत आहे, हारी आहे। जे पिनण मंझां पल कंहिं न भरिया कॾहिं, मांझी उहे मल हर जिनी जे हथ में। माना जिन जे हथनि में हर आहे, जेके अनाज पोखीनि था ऐं बनियूं खणनि था, माण्हुनि जो पेट भरीनि था, उहे ई मांझी आहिनि, उहे ई मल आहिनि। वरी जॾहिं लुहर जो ज़िक्र करे थो, चए थो त कड़ो मंझि कड़े। तव्हां संघरूं ऐं जंजीरूं ॾिठियूं आहिनि, उन्हनि जी कड़ो कड़े में मिलियल हूंदो आहे। चए थो कड़ो मंझि कड़े, जीअं लोहारनि लपेटियो मुंहिंजो जीउ जड़े, सुपेरिया सोघो कयो। यानी पाण खे पंहिंजनि माण्हुनि सां ईअं मिलायो, ईअं उन्हनि सां मोहबत करियो जीअं कड़ो कड़े में लोहार मिलाए थो। अहिड़े नमूने सां हू वाढे जो ज़िक्र करे थो, हू मुहाणनि जो ज़िक्र करे थो, जेके खिखियूं खारनि में खणी विकिणनि थियूं उन्हनि ग़रीब। ऐं उहे मायूं जेके रलियूं सिबनि थियूं, सेबा ॾियनि थियूं, ट्रोपा ॾियनि थियूं। सिबे सेबा ॾे भोरीअ नींहुं न कजियो, सनीअ सुईअ सिबियो मूं मारूअसी मां। जीअं सनीअ सुईअ सां सुहिणी रली सिबी आहे, ईअं मुंहिंजो साह मारुनि सां सिबियल आहे। हू मिसाल अहिड़ा थो ॾे, पाछाई न पाड़ियां सरतियूं सुईअ साण। तव्हां सुई ॾिसो, हिकिड़ी नंढड़ो औज़ार थिए थो, उनखे को बि वेस पियल कोन्हे, पर उहा वेस या कपिड़ा सिबे थी। चए थो पाछाई न पाड़ियां, इन सुईअ सां ऐं बादशाहीअ खे बराबरि न कयां। ढके उघाड़नि खे की न ढकियाई पाण, सुई पाण उघाड़ी आहे पर कपिड़ो सिबे थी ऐं उहे असांखे पाराए थी। ॿीहर ॼापी ॼाण इबर जे ओसाफ़ खे। इन्हीअ सुईअ जूं वसवूं तारीफ़ूं ऐं गुण ॼाणण लाइ माण्हूअ खे ॿियो जनमु घुरिजे। त भिटाई आम माण्हुनि जो शाइरु हो, असांजे ॿोलीअ जो शाइरु हो, असांजे वतन जो शाइरु हो, असांजे वेढ़ीचनि जो शाइरु हो, असांजे ग़रीब माण्हुनि जो शाइरु हो। हुन इतिहाद जो सबक़ु ॾिनो, इंसानियत जो सबक़ु ॾिनो। हुन ग़रीब ऐं अमीर जे फ़र्क़ खे मिटाए छॾियो, हुन मज़हबी तफ़रीक़ खे मिटाए छॾियो। हुन जे आॾो इंसान अज़ीम आहे। ऐं हुन चयो त अवल अलाह अलीम, आला आलम जो धणी। हू चए थो त कादिर, कुदरत, ताक़त सभु उन जे वस में आहे। को बि वॾेरो, को बि सेठ, को बि जागीरदार, को बि बादशाह मथे न आहे, मथे सिर्फ़ु उहो आहे। इन मां सबक़ु भिटाई ॾिए थो त तव्हांखे कंहिंजे बि आॾो झुकणो न आहे, ॾाढ जे आॾो झुकणो न आहे, ॾाढे जे आॾो झुकणो न आहे, पर पाण में मोहबत करणी आहे, मेठाज करिणो आहे, प्यार ऐं प्रीत करिणो आहे। परचन शाल पमार, जीअं हिते सवेल हिकिड़ी न्याणीअ इहा वाई ॻाई त भिटाई असांखे मोहबत जो सबक़ु ॾिए थो, इंसानियत जो सबक़ु। भिटाई जी जो रिसालो माना पैगाम, जेका शइ रसाइजे, ॿिए ताईं रसाइजे। भिटाई जे कलाम तइलीम ई तइलीम आहे। हू मुदबिर हो, हू मुअल्लिम हो, उस्ताद हो ऐं हिकिड़ो महिरबानी माण्हू हो। हू पंहिंजे फ़क़ीरनि सां प्यारु कंदो हो। हिकिड़े भेरे संदसि घरवारीअ कंहिं फ़क़ीर खे मोकिलियो त पलो वठी अचु। हू सहकंदो पलो खणी आयो। चई छा आहे? चए घरवारी तव्हांजे चए उहा पेट सां आहे, उन घुराए। चए अहिड़ो पुटी घुरियो जेको मुंहिंजे फ़क़ीरनि खे तकलीफ़ ॾे। त भिटाई ॿियनि खे तकलीफ़ न ॾींदो, ॿियनि खे मोहबत ॾींदो। अॼु सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे असांजे इसाक़ समय जे ऐं उनजी सॼी टीम खे आउं मुबारकबाद ॾियां थो, जंहिं असांजे ॿारनि में लतीफ़ जो पैगाम, लतीफ़ जी तइलीम, लतीफ़ जी शाइरी पखेड़ण लाइ, उन्हनि जे दिलनि में मोहबत पैदा करण लाइ ही मेलो कयो आहे। तव्हां सुबुह जो हिते नंढड़नि ॿारनि खे ॿुधो ऐं हिते स्क्रीन ते नंढड़ा ॿार जेके भिटाईअ जा बेत पढ़ी रहनि। जे ॿारनि खे भिटाई यादि आहे त सिंधी ॿोली मरी नथी सघे, सिंधी ॿोली सदाईं ज़िंदा रहंदी,
सिंधी ॿोली ज़िंदाबाद, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ज़िंदाबाद।